अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे हिते मोरे शहर में हिकिड़ी मस्जिद आहे, तारीख़ी चवनि था, पुराणी मस्जिद आहे। हिते नमाज़ पढ़ीसूं तो मुझे तव्हांखे हिन मस्जिद जे बारे में कुझु ॾेखारियूं तव्हांखे। मोरे जी सर ही कहिड़ी मस्जिद आहे? मोरे जी ताज मस्जिद ताज मस्जिद मशहूर आहे, तमामु पुराणी। जी जी हिनमें हिन जो बानी जेको मौलवी मोहम्मद उस्मान मेमण हो, जी जी जेको इंतकाल करे हाँ हाँ हींअर जेको आहे ख़बर न आहे कंहिंजे सुपरीन में आहे, त उन मोरे जी महज़ शख़्सियत में हूंदो शामिल। अच्छा, माना पोइ तक़रीबन ही अंदाज़न कॾहिं जी ठहियल आहे सर? इहा मां 50 साल 60 साल तक मूंखे कंफर्म आहे। 50-60 साल खां अॻु जी ठहियल आहे इहा सही। माना ईअं हाल बाबे सां गॾु ईंदो, मुंहिंजी उमिरि 5 साल खनि हूंदी। हा हा हिन मस्जिद नमाज़ पढ़ींदा हा हा ऐं एज़ इट इज़ जी हींअर ईअं ई हुई। ईअं ई हुई। हा, अच्छा, ही शायदि पोर्शन या ईअं ई विया सॼो? हे सभु पर फर्श थोरा नवां ठाहिया आहिनि, पहिरें ॿिया हा हा ही ईअं पर नओं ठाहियो अथनि स्टाइलिश करे। हा हा ऐं मदरसो सभु जेको मदरसो वारा सभु आहे। अच्छा अच्छा। सो दोस्तों तव्हांखे थोरो अंदरां ॾेखारियां थो, माण्हू नमाज़ पढ़नि था पिया। घड़ियाल में लिखियलु आहे ताज मस्जिद। ताज मस्जिद तक़रीबन डॉक्टर साहब जिते 50-60 साल थी विया आहिनि हिन मस्जिद खे। सो ही सर हिन पासे हलंदा हिन पासे हा, हलो ॿुधाए। सो ही आहे मोरे जी जामिया मस्जिद, यानी मोरे जी वॾे वारी मस्जिद ई आहे। सही।